नासिन छटों में सामूंडी तूफान के खतरे सबब मुहाणा खौफ में वरतल आहिनि। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे महबूब बिरोही। सामूंडी पट्टी में सामूंडी तूफान के खतरे सबब जेके इम्कानी सूरत हाल है उनके पेश नज़र हींअर खां ही जिते तूफ़ानी हवाऊं गलण शुरू थियूं आहिनि उते साहिली पट्टी समेत सामूंडी किनारनि वारा इलाइक़ा आहिनि। सामूंडी किनारनि ते जॾहिं ज़िक्र करियूं त होड़ा जेके आहिनि वॾे अंग में माहीगीर जेके आहिनि उहे पंहिंजा होड़ा किनारनि ते बीहारे छॾिया आहिनि छाकाणि जो जेको सामूंडी तूफ़ान आहे उनजे जेके असरात हींअर ई ज़ाहिर थियण लॻा आहिनि। जेके माहीगीर उन्हनि उहे ॿुधाइनि था त अंदरि समुंड में तमामु घणो शोर मौजूदु आहे। पाणी जी जेको आहे उन में तमामु घणी जेका गरमाइश मौजूदु आहे। पाणी में पाणी जी जेके लहरूं आहिनि उहे तेज़ आहिनि। उन सां गॾोगॾु गरम आहे हीउ इलाइक़ो। हिन वक़्तु असां ठटे जे साहिली पट्टी वारे इलाइक़े में सामूंडी तड़ ते मौजूदु आहियूं। हरजीना साल्ट वारे तड़ ते मौजूदु आहियूं जिते हीअ सूरत हाल आहे त हिते जेके माहीगीर आहिनि उन्हनि पंहिंजा होड़ा बीहारे छॾिया आहिनि किनारनि ते। ईंदड़ वक़्त में सामूंडी तूफ़ान जेका उनजी शिदत जेका ईंदड़ वक़्त में तेज़ थियण जो अंदेशो ज़ाहिर कयो पियो वञे। उनमें ठटे जे केटी बंदर, खारो छाण, मीरपुर साकरो, घोड़ाबारी समेत साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में सामूंडी किनारनि तां जिते माहीगीर समुंड में वियल हुआ उहे वापसि पहुची चुका आहिनि। किनारनि ते पंहिंजा होड़ा बीहारे छॾिया आहिनि। बिल्कुलु पर मजबूरन छा कंदा, करणो त आहे न। तव्हां अंदरि विया आहियो, छा आहे पाणी में घोड़ आहे? पानी में घोड़ आहे, पानी में चढ़ा हुआ। बिल्कुलु इंतज़ामिया छा चयो आहे तव्हांखे? इंतज़ामिया त अञा कुझु बि कोन चयो। इहो ॿुधाए पे त परे रहो बसि परे रहो, परे रहंदासीं पोइ खाईंदासीं छा। हिते तव्हां वटि इंतज़ामिया आई कोन्हे? न केरु कोन आयो। ॿियो हाल छा सूरत हाल आहे? अंदरि विया आहियो? जी असीं थी आया आहियूं। अंदरि सूरत हाल इलाही ख़राबु आहे। असांजो जेको माण्हू मुआजर वठी ईंदा उहे इलाही जिदनि था ऐं लोहेरूं आहिनि, छोलियूं आहिनि। उहे ॾिसंदा चवंदा यार जल्दी चलो हमें वापसि घर पहुचाओ बसि। तव्हांखे बि डपु थींदो हूंदो? जी हा, असांखे पाण डपु थिए थो। ॾिसूं था त मज़ा को ॿुधी पए को नओं माण्हू आहे असां गॾु मुआजर आहिनि, उहा ज़िमेदारी असांजी आहे। हीउ जेको पाणी हाणे ॾिसूं पिया हीअ भॻी वारी मौसम आहे पर हींअर पाणी में शोर आहे। शोर आहे, लहर इलाही थिए थी हवा जे करे। लहर थिए थी, लहर में वरी हवा में थिए थी। पाणी न वधे थो लहे वधे नथो, माना हीअ इलाही वधे पियो, हवा ते वधंदो आहे, खुटंदो कोन आहे। हिते इंतज़ामिया जेको माण्हू आयो आहे तव्हांखे ॿुधाइण त छा पियो थिए, तयारियूं छा करणियूं आहिनि, कहिड़ी तूफ़ान जी सूरत हाल आहे, इहो केरु कोन आयो? न असां वटि केरु बि कोन आयो। असां वटि केरु बि कोन आहे। असीं पंहिंजी मर्ज़ी पाण पे कंदा आहियूं, पंहिंजो रोज़गार पे कंदा आहियूं। ॾिसंदा आहियूं जे ख़तरो आहे त बीह रहंदा आहियूं, न त वरी पंहिंजो रोज़गार पंहिंजी मर्ज़ी सां पाण कंदा आहियूं। मतलब हिते ईंदो केरु कोन असांखे चवणु। पहिरियां केटीएन खे तव्हांखे जस्तो पेश कयां जंहिं हिन ॾुखी सूरत हाल में हमेशह जीअं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बि हिन ॾुखियुनि हालतुनि में रिपोर्टिंग बि करे। महबूब साईं तव्हां ॾिसी सघो था त जीअं हिते माहीगीरनि ॻाल्हि कई त हुकूमती इंतज़ाम जेको आहे सो सिर्फ़ु टीवीअ ते ऐं फेसबुक ताईं महदूद आहिनि, अख़बारुनि ताईं महदूद आहिनि। हिते न को पाण हिते जिते बीठा आहियूं हिते तव्हांखे का बि एम्बुलेंस हुकूमत तरफ़ां नज़र कोन ईंदी। हिन सॼी ॾुखी सूरत हाल में हिते इंतज़ामिया तरफ़ां जीअं माहीगीरनि ॿुधायो त उन्हनि खे को बि इतलाउ कोन थियो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फोटो सेशन आहे जेको मीडिया ते ऐं फेसबुक ते ऐं जेको आहे सो अख़बारुनि में हुकूमत जे तरफ़ां थिए पियो त ॾाढा ज़बरदस्त इंतज़ाम थिया आहिनि पर हिते को बि इंतज़ाम कोन्हे। सिंध हुकूमत मुकमल तौर ते लापरवाही जो मुज़ाहिरो कंदे हिते माहीगीरनि खे के बि इंतज़ाम करे कोन ॾिना आहिनि। हीअ इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल आहे तूफ़ान जी सॼी सिंध में, ख़ासि तौर ते छठो उन्हनि जे जेको आहे सो तूफ़ान जे ज़िद में जीअं हमेशह 99 में तूफ़ान आयो हींअर वरी बि ईअं ई थींदो त हुकूमत मुकमल तौर ते सिंध हुकूमत लातालिक बणियल आहे। हिते के बि इंतज़ाम कोन्हनि। DC ऐं जेके बि दवाऊं कनि पिया उहे दवाऊं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो दवाउनि जी हद ताईं आहिनि। ज़मीनी हक़ीक़तूं कुझु मुख़्तलिफ़ आहिनि। जी नाज़रीन, तव्हां माहीगीरनि ऐं इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ठटे जे साहिली पट्टी वारी इलाइक़े में सूरत हाल इंतिहाई ॻणती जोगी थिए पई। ईंदड़ वक़्त में जेके सामूंडी तूफ़ान आहे उहो अरबी समुंड में जेका आहे गुजरात तरफ़ जेतोणीक वधी रहियो आहे पर उनजो रुख जेको पाकिस्तान तरफ़ बि थियण वञे पियो ऐं ईंदड़ जेके 3-4 ॾींहं आहिनि उहे इंतिहाई ख़तरनाक थी सघनि था। हींअर खां ई मौसम तब्दील आहे ऐं तेज़ जेके तूफ़ानी मिटी वारियूं हवाऊं आहिनि उहे गलण शुरू थियूं आहिनि। साहिली पट्टी में ख़ासि तौर ते सामूंडी तड़नि ते माहीगीरनि में ख़ौफ़ हिरास वारी सूरत हाल आहे। तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बनाइण लाइ उन्हनि खे महफ़ूज़ बनाइण लाइ जोगा क़दम खणणु घुरिजनि त जीअं ईंदड़ वक़्त में सामूंडी तूफ़ान जे हवाले सां जेके ख़तरा ॿुधाया वञनि था उन्हनि खां अॻु में माण्हुनि खे बचाए सघिजे। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, KTN न्यूज़, ठटे जो साहिल।